मास पर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवत गीता अध्याय 13। श्री कृष्ण भगवान चयो, हे कुंती पुत्र, ही शरीर खेत्र आहे, ईअं चयो वियो आहे। उनखे जेको ॼाणे थो उनखे खेत्र जो ॼाणू चयलु आहे। हे पार्थ, अर्जुन, सभिनी खेत्रनि में खेत्रज्ञ जीवात्मा तूं ॼाण मूंखे। मुंहिंजो इहो मत आहे त खेत्र ऐं खेत्रज्ञ जो ॼाणणु ज्ञान आहे। उहो खेत्र जेकी आहे ऐं जहिड़ो आहे जंहिं कारण करे थियो आहे। उहो खेत्रज्ञ बि जेकी आहे जंहिं प्रभाव वारो आहे। उहो सभु मूंखां ॿुध तूं चित लाहे। उहो खेत्रज्ञ जो तत्व ऋषिनि द्वारा अनेक प्रकारनि जे छंदनि सां चयो वियो आहे ऐं चङी तरह निश्चय कयल दलीलनि सां ब्रह्मसूत्रनि सां चयो वियो आहे। पंज महाभूत आकाश, हवा, अग्नि, जल ऐं पृथ्वी, अहंकार, बुद्धि, मूल प्रकृति आहे, जंहिंमें पंज ज्ञान इंद्रियूं, कन, नख, अखियूं, चमड़ी ऐं रसना आहे, जंहिंमें पंज कर्म इंद्रियूं, हथ पेर, ज़बान, मल मूत्र जूं 2 इंद्रियूं शामिल आहिनि। उनखां पोइ मन इंद्रियनि जूं विषयूं, शब्द, सुपरश, रूप, रस ऐं गंध आहिनि। इच्छा, द्वेष, सुख दुख, शरीर, चेतना ऐं धीर्य, इहो खेत्र ऐं संदसि विकार आहिनि। उनखां पोइ अभिमान न करणु, पाखंड न करणु, अहिंसा, खिमिया, गुरु उपासना, मन वाणीअ जी सफ़ाई, इंद्रियनि ते ज़ाब्तो, पाण ते ज़ाब्तो, अंदरि ॿार जी सफ़ाई ऐं अंतःकरण जी पुख़्ताई। जनम मरण, बुढ़ापो ऐं बीमारी, उन रीत जे विषयनि खां वैराग, अहंकार न करणु, दुखनि ऐं द्वेषनि जो वरी वीचार, पुत्र स्त्री घर वग़ैरह में मोह जो न हुअणु, ममता जो न हुअणु, प्रिय अप्रिय जे प्राप्तीअ में चित्त जो समान रहणु, ज्ञान योग द्वारा अटल भक्ति, एकांत में शुद्ध अंदरण जो स्वभाव हुअणु, विषयी माण्हुनि में प्रेम जो न हुअणु, अध्यात्म ज्ञान में सदा लॻो रहणु, तत्व ज्ञान जे अर्थ खे सम्झणु, उहो सभु ज्ञान आहे, उन जे उपतड़ अज्ञान आहे। जो ॼाण लाइक़ु जंहिंखे ॼाणी मनुष्य अमर पद पाए थो, उहो मूं चयो आहे। उहो ई अनादि ब्रह्म, जो न सत्य आहे न असत चयो वियो आहे। उहो सभिनी तरफ़नि खां हथनि पेरनि वारो, सभिनी पासनि खां अखियुनि नेत्रनि वारो आहे, सभिनी ॾसाउनि में कननि वारो, संसार में सभिनी खे व्यापत करे क़ाइमु आहे। उहो शुद्ध ब्रह्म सभिनी इंद्रियनि ऐं उन्हनि जे क्रियाउनि रहित आहे, पर सभिनी जीवन जूं इंद्रियूं उन जे प्रकाश सां ई प्रकाशित आहिनि, ईअं चयलु आहे। उहो सभिनी इंद्रियनि जे गुणनि खे ॼाणंदड़ु, पर सभिनी इंद्रियनि रहित मोह रहित आहे, निर्गुण ऐं सभिनी खे धारण ऐं पालन कंदड़ु, ॼाणंदड़ु ऐं भोॻींदड़ु मालूम थींदो आहे। उहो सभिनी प्राणियुनि जे अंदरि ॿाहिरि आहे, चर अचर में बि उहो ई आहे, पर सूक्ष्म हुअण करे ॼाणी नथो सघिजे, वेझो आहे परे बि उहो ई आहे। उहो प्राणियुनि में अखंड हूंदे बि विरहायल जीअं आहे, उहो ॼाण जोॻो आहे, प्राणियुनि जो उपाईंदड़ पालना कंदड़ बि उहो ई सभु आहे। उहो ब्रह्म ज्योतिनि जी जोति, अंधकार खां परे प्रकाशवान चयो वञे थो। उहो ज्ञान स्वरूप, ज्ञान सां प्राप्त थींदड़ सभिनी जे हृदय में वसे थो। अहिड़ीअ तरह खेत्र खां ज्ञान ऐं ॼाण लाइक़ु परमात्मा बाबति मूं तोखे सभु ॿुधायो आहे। उनखे ॼाणी मुंहिंजो भॻत मुंहिंजे स्वरूप खे प्राप्त थींदो आहे। प्रकृति ऐं पुरुष अनादि आहिनि, विकारनि ऐं गुणनि खे प्रकृतिअ मां पैदा थियलु चयो वियो आहे। कार्य शरीर, कारण इंद्रियनि जो सबबु, उहो सभु प्रकृति चई वई आहे। पुरुष जीवात्मा सुख दुख जे
भोगण जो कारण चयो वियो आहे ऐं अनादि आहे। प्रकृतिअ में रहंदे पुरुष ई प्रकृतिअ मां पैदा थियनि गुणनि खे भोगे थो। उन्हनि गुणनि जो संग उन जे चङनि मिठनि जूणनि में जनम वठण जो कारण चयो वञे थो। पुरुष उन देह में रहंदे बि परे ई आहे, साखी हुअण करे उपद्रष्टा आहे ऐं सही सलाह ॾींदड़ पालना कंदड़ भोॻींदड़ महेश्वर परमात्मा चयो वियो आहे। अहिड़ी तरह पुरुष खे ऐं गुणनि सबबि प्रकृति खे जेको ॼाणे थो उहो हर तरह वर्तंदे मनुष्य वरी नओं जनम वठे की नथो। के आत्मा खे सूक्ष्म बुद्धीअ सां ध्यान वसीले हृदय में ॾिसनि था, ॿिए के ज्ञान योग सां ॿिया वरी कर्म योग द्वारा ॾिसनि था। के घटि सम्झ वारा अहिड़ी तरह न ॼाणंदे ॿियनि खां ॿुधी उपासना कनि था ऐं ॿुधल ते श्रद्धा रखी मृत्यु रूपी संसार सागर मां तरी पार पवनि था। हे भरत कुल में उत्तम अर्जन, जेके बि स्थावर ऐं जंगम पदार्थ आहिनि उहे खेतर ऐं खेतर जे संजोग मां पैदा थियल आहिनि। जेको सभिनी प्राणियुनि में अविनाशी पुरुषोत्तम खे समान भाव सां ॾिसे थो सो ई ठीकु ॾिसे थो। छो त हर कंहिं में ईश्वर खे ॾिसंदे आत्मा खे घात नथो करे परम गति पाए थो। जेको सभिनी कर्मनि खे प्रवृत्तीअ द्वारा कयल ऐं आत्मा खे अकर्ता ॾिसे थो सो ई सच पसे थो। जॾहिं प्राणियुनि जे न्यारनि भावनि खे परमात्मा में स्थित ॾिसे थो उन जो ई सारो संसार पसे थो, तॾहिं पार ब्रह्म परमात्मा खे पाए थो। हे कुंती पुत्र, अनादि ऐं निर्गुण हुअण करे अविनाशी परमात्मा शरीर में स्थित हूंदे बि न कुझु करे थो, न उन खे लेप लॻे थो। जीअं चौधारी फैलियल आकाश सूक्ष्म हुअण करे निर्लेप आहे, तीअं सभिनी देहनि में शरीरनि में वसंदड़ आत्मा सभिनी देहनि खे प्रकाश कंदो आहे। अहिड़ी रीति जेके खेतर ऐं खेतर खे जे भेद ऐं प्रकृतिअ खां छुटण लाइ ज्ञान रूपी नेत्रनि सां उपाउ ॼाणनि था से पार ब्रह्म खे पाइनि था। ओम तत्सत। खेतर जे विभाग योग नाले 13हों अध्याय पूरो थियो।